नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद खां ख़बर ॾींदा आहियूं त कणक ऐं खंड जे क़ीमत में इज़ाफ़े ते सियासी दबाउ खां पोइ हुकूमत अवामी तनक़ीद खां बचण जे लाइ कुदरती गैस जी क़ीमत में 5 खां 15% इज़ाफ़े खे रोके छॾियो आहे। काबीना जे इक़्तिसादी राब्ता कमेटी (ACC) जो ॿियो सेशन शाम जो तवानाई वारे वज़ारत तरफ़ां गैस जे क़ीमतुनि में इज़ाफ़े जे हवाले सां पेश कयल समरी ते ग़ौर जे लाइ तलब कयो हो। वज़ीर आज़म जे नाणे बाबति सलाहकार डॉक्टर अब्दुल हफीज़ शेख ACC जे सुबुह ऐं शाम जो थींदड़ ॿिन्ही इजलासनि जी सदारत कई हुई। तवानाई वारे वज़ारत पेट्रोलियम डिवीज़न ऐं ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा जे लाॻापियल आफ़ीसरनि गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जे हवाले सां नोटिफिकेशन खे अॻियां वधाइण जी तयार वेठा हुआ, पर खेनि 8 बजे उहो पैगाम ॾिनो वियो त ACC कणक ऐं खंड जी क़ीमत में इज़ाफ़े ते दबाउ सबबि इनकार करे छॾियो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त ओगरा खे पेट्रोलियम काबीना डिवीज़न तरफ़ां ख़त जारी कयो वेंदो, जंहिं में कुझु ॾींहनि जे लाइ गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खे रोकण जो चयो वेंदो त जीअं अवामी दबाउ घटि थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।